نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومولانا ومحبوبنا ومحبوب ربنا محمدا عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا آمنت بالله صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين بندے پروردگارم امت احمد نبی صلی اللہ علیہ وآلہ وسلم دوست دارے چار یارم تابع اولاد علی مذہب حنفی دارم ملت حضرت خلیل زیر سایہ غوث اعظم خاک پائے ہر ولی جانی آیو جوئی میں تھیا قلب قرار وحلو وچائی بیو کرے غم گزار نزارو نروار پری پسایو پاہی جو پری پسایو پاہی جو نزارو ناگاہ لتھو کٹ قلوبتا تھی وروحن بار امیدوں ارواح تیری پسندے پنیوں قال اللہ تبارک وتعالی فی شان حبیبہ ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایہا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما بلند آواز سے درود پڑھو دل بھرتے صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ سبھی محبت سامنے آواز سامنے ہو صلی اللہ علیہ یا
मौजा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम उलमा व हुफ़ाज़े किराम, सादाते गिरामी, खुसूसन हज़रत क़िबला सैयद साईं मोहम्मद हनीफ शाह साहिब इन महफिल जा मुअज़्ज़ज़ मेहमान हज़रत साईं सैयद शाह मोहम्मद शाह राशिदी साहिब, ॿिया जेके बि महफिल में सादाते गिरामी मानवारा सुहिणा मौजूद आहिनि, खुसूसन हिन महफिल में मौजूद जेका भी इज्जत मान वारी प्यारी जमायत सगोरी आहे, अजीज दोस्त मुसलमान भाइर जेके भी वेझो या परे खां कही आया, महफिल मुबारक के रौनक बख्शियाऊं सभिनी जी खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह, हिन गोठ अहमद फकीर काठाई में सालानी जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तकरीब सईद मुनअक़िद कई वई आहे। जेके भी दोस्त भावर खास तरह से फकीर गुलाम कादिर काठाई, फकीर अनवर दल, फकीर अली नवाज, या जेके साने रुफ़क़ाए कार इन प्रोग्राम जे इनेकाद में बाह बेली आहिनि, हमेशा हिन जाइ ते सोनी महफिल सजाई वेंदी आहे। दुआ कयूं था त रब करीम शल इन्हनि फ़कीरनि जा वेढ़ा मुहब्बतुनि बरकतुनि सां हमेशा शाद आबाद रखे। आमीन। तवरी आवाज सां चओ। ऐं इहा बि दुआ कयूं था त शल मदीने वारे जा मीलाद ईअं ई हर ॻोठ में, शहरनि में, वस्तियुनि वाहननि में हमेशा मुस्तफ़ा करीम जे ज़िक्र जूं ही महफ़िलूं क़ाइम ऐं दाइम रहनि। असां उम्मती हबीब करीम जा पंहिंजे महबूब मदीने वाले वीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ज़िक्र ॿुधी रात ॾींहं इन्हनि महफ़िलुनि में अज़मते मुस्तफ़ा ॿुधी करे पंहिंजा सीना ठारींदा रहूं, पंहिंजे ईमान खे ताज़गी बख़्शींदा रहूं। सुभान अल्लाह। वॾी आवाज़ सां चओ। हबीब जा आशिक़ो, मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र जंहिं जाइ ते बि हुजे उते रब करीम जी रहमत वसंदी आहे ऐं अल्लाह जा मलाइक सगोरा आसमाननि खां लही ईंदा आहिनि। जिते जिते अल्लाह या उन जे प्यारनि जो ज़िक्र थिए थो त मलाइक सगोरा उन्हीअ महफ़िल जे चौधारी वेही करे उन्हनि बाननि जा अमल लिखण शुरू कंदा आहिनि, उन्हनि जूं नेकियूं लिखण शुरू कंदा आहिनि। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़ी हदीस मुबारका नक़ल फरमाई आहे। मशहूर हदीस आहे, कुदसी हदीस आहे। हबीब करीम फरमायो त अल्लाह जा कुछ मलाइक अहिड़ा बि आहिनि जेके ज़मीन ते रुगो इन्हीअ जे लाइ सैर सफ़र करण जे हवाले आहिनि त वञी ॾिसो त ज़मीन में कहिड़ी जाइ ते किथे का महफ़िल आहे ज़िक्र वारनि जी, जेके गॾु वेही करे अल्लाह उन जे भलारनि जो ज़िक्र कंदा हुजनि। सुभान अल्लाह। ज़ोर सां वॾी आवाज़ सां चवंदा हलो। हज़रत रोज़े वारे अलैहि रहम हदीस मुबारका नक़ल कई आहे त अल्लाह जा हिकिड़ा मलाइक अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ज़मीन में सैर सफ़र कंदा आहिनि। जॾहिं बि
किथे ज़िक्र जी महफ़िल ॾिसंदा तो उन महफ़िल जे चौधारी हल्को ॿधी वेही रहंदा, उन्हनि जूं नेकियूं लिखण शुरू कंदा। पोइ जॾहिं महफ़िल इख्तिताम पज़ीर थी तो वे रब जे हुज़ूर में वञी हाज़िर थींदा। अल्लाह करीम त सभु कुझु ॼाणे थो, पर उन जे बावजूद भी रब करीम पुछंदो त केॾांहुं विया हुयो। अर्ज़ कंदा त या रब फिलाणे जाइ ते तुंहिंजा बाधा वेठा हुया, उन्हनि तुंहिंजो ज़िक्र पे कयो। रब करीम पुछंदो त ज़िक्र में मशगूलियत खां बाद में उन्हनि जो मक़सद छा हुयो, कहिड़ा सवाल पे कयूं। मलाइका अर्ज़ कंदा त या रब जहन्नम खां पनाह पे घुरियो। रब करीम फरमाईंदो त उन्हनि जहन्नम ॾिठो आहे छा? समझो था, जहन्नम उन्हनि ॾिठो आहे? अर्ज़ कंदा त न या रब जहन्नम ॾिठो त कोन अथनि। अल्लाह करीम फरमाईंदो त जेकर ॾिसनि हा त पोइ अर्ज़ कंदा त या रब पोइ त इंतिहाई ज़ारी आजिज़ीअ सां गिड़गिड़ाए करे अञा वधीक अर्ज़ मारूज़ कनि हा। ठीक आहे, भला सवाल छा जो पे कयूं? या रब उन्हनि तोखां तुंहिंजे रज़ामंदे वारे घर जन्नत जो सवाल पे कयो। रब फरमाईंदो त जन्नत उन्हनि ॾिठी आहे? अर्ज़ कंदा न या रब जेकॾहिं ॾिसनि त अर्ज़ कंदा त या रब पोइ त हुननि जे अर्ज़नि में शौक़ ज़ौक़ जी का हद ई न हुजे। समझो था, जन्नत उन्हनि ॾिठी कान्हे का, पोइ बि अर्ज़ ईअं पिया कनि। पर जेकॾहिं जन्नत ॾिसी वठनि हा पोइ त उन्हनि जे शौक़ जी का हद ई कान हुजे हा। दुनिया जूं सभई ॻाल्हियूं विसारे करे ॿिन अजायुनि ॻाल्हियुनि खे टाइम ई न ॾियनि हा। राति ॾींहं जेकॾहिं अर्ज़ कनि हा त रुॻो जन्नत जा सवाल कंदा रहनि हा। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो त ए मलाइको अवां शाहिद हुजो त इन्हनि सभिनी खे मूं बख़्शे छॾियो। जहन्नम खां इन्हनि खे पनाह बि ॾेई छॾियमि त इन्हनि खे जन्नत बि ॾेई छॾियमि। अर्ज़ कंदा त या रब इन्हनि में हिकिड़ो हुयो जेको ज़िक्र में कोन वेठो हो। समझो था, पर पोइ ते वेठो ईअं पंहिंजे कम सां इन्हनि ज़िक्र कंदड़नि वेठलनि में हिकिड़े में उनजो कमु हुयो, ही इंतज़ार में हुयो त जॾहिं फारिग थिए त मां उनखां चाबी वठां, ॿी का शइ ज़रूरत जेका आहे इन जे लाइ वेठो हुयो। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो त मलाइक शाहिद हुजो मूं उनखे बि बख़्शे छॾियो। छो? हम सुअदाउ ला यश्का जलीसुहुम। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात इरशाद फरमायो, इहे ज़िक्र में वेहंदड़ अहिड़ा त नेक बख़्त, अहिड़ा त सआदतमंद आहिनि। इन्हनि सां पाण सां त महिरबानियूं थींदियूं आहिनि, पर इन्हनि सां गॾु जेको वेहंदो आहे उहो बि फैज़ खां ख़ाली कोन हूंदो आहे, उहो बि इन सवाब खां महरूम कोन रहंदो आहे। रब करीम उन सां बि महिरबानियूं फरमाईंदो। हबीब करीम जा प्यारा उम्मतीयो अंदाज़ो लगायो त अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जे ज़िक्र जी महफ़िल केॾी न शान वारी आहे।
जंहिंमें मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र हुजे उहा महफ़िल केतिरी न अज़मत वारी आहे। हबीब करीम जे ज़िक्र खे अल्लाह जे ज़िक्र जो ग़ैर न समझिजो। मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र बि हक़ीक़त में अल्लाह जो ज़िक्र आहे। अहिड़ी हदीस मुबारका शिफा शरीफ में मौजूद आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐ महबूब करीम जअलतुक ज़िक्रन मिन ज़िक्री। ऐ मदीने वारा महबूब प्यारा हबीब, मूं तुंहिंजी ज़ात खे पंहिंजो ज़िक्र बनाए छॾियो आहे। अल्लाह जी ज़ात हबीब करीम जी ज़ात खे पंहिंजो ज़िक्र बनाए छॾियो आहे। फमन ज़करक ज़करनी, ऐ महबूब हाणे जेको तुंहिंजो ज़िक्र करे थो भले रुगो तुंहिंजो वेठो ज़िक्र करे रात ॾींहुं है। रब करीम जी ज़ात बरकात जे ज़िक्र में भले मशगूल न बि हुजे, रुगो हबीब करीम जे मथां दुरूद ऐं सलात वेठो पढ़े रात ॾींहुं है। जेकॾहिं मुस्तफ़ा जो ज़िक्र करे रहियो आहे त हक़ीक़त में रब करीम जो ज़िक्र करे रहियो आहे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। महबूब जो ज़िक्र हक़ीक़त में अल्लाह जो ज़िक्र आहे। त हीअ जेका असां मदीने वारे जे ज़िक्र जी महफ़िल सजाई आहे, उनमें ज़िक्र अल्लाह जो बि असां करे रहिया आहियूं, पर जेकॾहिं मदीने वारे जो ज़िक्र हुजे रुगो त इहो बि सम्झो त अल्लाह जे ई ज़िक्र जी महफ़िल आहे। छो त पूरी कायनात में अल्लाह ताला जी जेका वॾी कारीगिरी आहे, सम्झो था, वॾे में वॾी जेका कारीगिरी रब करीम जेका क़ुरान करीम में ज़िक्र कई आहे। हिकिड़े जाइ ते अल्लाह ताला जी ज़ात बरकात इरशाद फरमायो, वफ़िल अर्दि आयातुल लिल मूक़िनीन। रब करीम इरशाद फरमायो त ज़मीन में यकीन कंदड़नि जे लाइ वॾियूं निशानियूं आहिनि। माना ज़मीन अल्लाह जी वॾी निशानी आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बरकात क़ुरान करीम में आसमाननि जो भी ज़िक्र फरमायो, वफ़िस समाइ रिज़्क़ुकुम वमा तुअदून। इन जाइ ते रब करीम जी ज़ात बरकात निशानियुनि जो ज़िक्र फरमायो आहे। खोड़ तरह जूं निशानियूं ज़िक्र फरमायूं ऐं इन्हीअ सां गॾोगॾु रब करीम जी ज़ात बरकात हिकिड़ी अहम कारीगरी जो ज़िक्र फरमायो आहे। रब करीम फरमायो, वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून। रब करीम फरमायो त तव्हां पंहिंजे अंदर में झांकी पाए ॾिसो, पंहिंजे पाण में नज़र करे ॾिसो त तव्हां में ख़ुद में रब करीम जूं तमामु वॾियूं निशानियूं मौजूद आहिनि। इंसान अल्लाह जी वॾी निशानी आहे, समझो था। खुदा तो जाने जेकॾहिं साइंसी तरह सां इंसान वेही करे पंहिंजे पाण ते झांकी पाए ॾिसे त छा छा रब जी कुदरत आहे इंसान जे जिस्म में। हबीब जा आशिको त इंसान अल्लाह जी वॾे में वॾी निशानी आहे। ईअं खणी चइजे त हिकिड़े पासे आसमान जेके हज़ारे मैल ईअं तय कंदा वञो, किथे बि को थंभ कोन्हे, को सोराख़ कोन्हे को आसमान खे, किथे को झोल झुकाव कोन्हे को। हज़ारे साल गुज़री विया आहिनि, या आसमान जी छत ईअं ई बीठी आहे औज मौज सां। इहा जीअं अल्लाह जी निशानी आहे,
एतरी वडी कारीगरी रब करीम जी हजरत इंसान में आहे। सुभान अल्लाह, जोर सां चओ। ऐं ये इंसान में सभिनी जो सरदार, दुनिया में तो सरदार आहिनि, को कंहिं कबीले जो सरदार आहे, को चंद कौम कबीलन जो सरदार आहे, को वरी मुल्क जो वजीर आजम आहे, को सूबे जो वजीर आला आहे। वो पंहिंजे पाण खे समझे थो त मुंहिंजो दुनिया जे मथां हुकुम हलंदड़ आहे। सूबे में मुल्क में मां वॾी कुर्सीअ ते वेठल आहियां, मुंहिंजो चयो मञियो वेंदो। वो पंहिंजे पाण खे मथां ही कुर्सीअ ते थो समझे, सरदारी तरीक़े सां पंहिंजे पाण जी हैसियत थो समझे। पर अज़ीज़ दोस्त मुस्लमान भाइरो, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम दुनिया में भी सरदारी अता कई आहे, पर दुनिया में ॿिया भी सरदार पंहिंजे पाण खे के मोतबर समझंदा हुजनि, पर मुस्तफा करीम फरमायो अना सय्यदु वलद आदम यौमल क़ियामति वला फ़ख्र। हबीब करीम फरमायो क़यामत जे ॾींहुं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे समूरे औलाद जो सरदार क़यामत जे ॾींहुं मां मुहम्मद करीम हूंदुसि। उन ॾींहुं जॾहिं का भी सरदारी कान हलंदी, समझो था, न वजीर आजम जी कुर्सी, न वजीर आला, न कोई कौम कबीलन जो को सरदार, का भी सरदारी उते कान हूंदी, पर उन ॾींहुं भी मुहम्मद करीम जी सरदारी कायम रहंदी। चओ सुभान अल्लाह। तॾहिं कंहिं आशिक फरमा यूं तो सारे नबी मुहतरम है मगर सरवरे अंबिया तेरी क्या बात है। चौ सुभान अल्लाह। यूं तो सारे नबी मुहतरम है मगर सरवरे अंबिया तेरी क्या बात है। रहमते दो जहां एक तेरी जात है, ऐ हबीबे खुदा तेरी क्या बात है। सैयदा आमिना के दुलारे नबी, गमज़दा उम्मतों के सहारे नबी, रोज़े महशर कहेगी ये खल्क़े खुदा, ऐ शफ़ी अल वरा तेरी क्या बात है।